अस्सलाम वालेकुम। ही आए सबा अस्सलाम वालेकुम। शाह या शेख सबा खान। सबा खान जेका असांजे ड्रामे में पलण जो किरदारु करे रही आहे ऐं हिन वक़्तु मेकअप थिए थो पियो। एवरीबॉडी वॾा बाबा हाय फ्रेंड्स जी, विश यू लव यू, देखना जरूर। कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास। ख़ैर करे था? जी अल्लाह जो शुक्र आहे, मज़े में। तव्हां ॿुधायो व्यूअर्स, तव्हां ठीकु आहियो? जी तव्हांखे ड्रामे में कमु करण में मज़ो अचे थो? अल्हम्दुलिल्लाह। अच्छा, हीउ तव्हांजो पहिरियों ड्रामो आहे? राति हीउ ॾिसो था वरी नंढड़ी ॻाल्हि आहे थी। न न तानिया बि न आहे आई, ॻाल्हायां थी, मेकअप थी करायां। दी त इहो छाजे लाइ थो ॾसे? उहो भरिजे थो, सही आहे। पोइ छा आहे, हीउ असांजो ज़ोएब समोसा। टिकटॉक जी सुपरस्टार माया नाज़। मैं खादा मच्छी खादी आ, मुझे लगी आई सिंध जी महान एक्टर। महान एक्टर जो मेकअप ना करे ना या प्रोते ना महान एक्टर दिखाए दे। तो जो महान एक्टर तैयार हो जे रेडी हो जे तब वो कम करेक्टर में जीएन के भी आदम पर बसाते खुद मां जदे इंदम त पाण पाण की मां। हाय व्यूअर्स, असां ड्रामो लाज़मी ॾिसजो। असां भरपूर मेहनत करे रहिया आहियूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ तव्हां लाइ। त तव्हां भरपूर इंजॉय कयो, पंहिंजा दुख दर्द मिटाए करे ऐं चेहरे ते मुस्कुराहटूं लाओ। असांजी वजह सां असांजी दिलि तमामु ख़ुशि थींदी ऐं असां मक़सदु पूरो थींदो। जी ड्रामे जो नालो छा आहे? लड्डू पार्टी ते। अच्छा। हमेशा ख़ुशि रहो, मुस्कुराईंदा रहो। लव यू। पादो केरु आहे? ॾिसी रहिया आहियो